दुख ज़िंदगी जो हिस्सो आहिनि, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा हाउ ॾारींदड़ दर्द बि ज़िंदगी जे मैदान में लहंदा आहिनि, जिन सां मुक़ाबिलो करणु ॼण त तलवार जी धार मथां उघाड़े पेरे हलणु हूंदो आहे। ज़िंदगीअ जे हिन अड़ांगे सफ़र में हज़ारें दर्दनि सां मुक़ाबिलो कयो आहे। केतिरनि ई अज़ियतनि जे साम्हूं थी मुस्कुराईंदे जंग कई ऐं मायूसियुनि खे मात ॾिनी आहे। पर हिकु अहिड़ो दर्द, हिकु अहिड़ी पीड़ा, हिकु अहिड़ो तूफ़ान बि मुंहिंजी ज़िंदगी में आयो जंहिंजो दरमान शायदि कंहिं वटि न हुजे। मूंखे अॼु बि यादि आहे इहा घड़ी जॾहिं मूं मैट्रिक जो इम्तिहान ॾेई पंहिंजे ॻोठ जे हिकु नंढड़े पंप ते मज़दूरी तौरु पंहिंजे कम जो आगाज़ कयो हो ऐं मुंहिंजो बाबा साईं, जंहिं मुंहिंजे लाइ पंहिंजे अखियुनि में हज़ारें ख़्वाहिशूं पालियूं हुयूं त मूंखे आला तालीम ॾियारे ज़िंदगीअ जे कंहिं ख़ूबसूरत मक़ाम ते पहुचाए, पर संदसि पसाहनि साथ छॾे ॾिनो हो। पाण दिलि जी तकलीफ़ जे करे राजपूताना इस्पताल हैदराबाद में हिकु बिस्तरे में पइजी वियो। मूंखे ड्यूटी कंदे अञा 10 ॾींहं मस थिया हुआ ऐं बाबा जी तबीयत इंतिहाई ज़्यादा ख़राब थी वई हुई। मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर पई त पाण संभाले न सघियसि। दिलि बाबा सां मिलण लाइ बेक़रार थी वियो ऐं मैनेजर खां एडवांस वठी मूं हैदराबाद जो रुख़ कयो हो ऐं धणी दर अॻियां पंहिंजे बाबा लाइ दुआऊं घुरंदे हैदराबाद जो सफ़र पूरो कयुमि। इस्पताल में बीमारी जे बिस्तरे ते बाबा खे मुख़्तसर निंड कंदे ॾिठुमि। महसूस थियो त पाण पंहिंजे बचियल आख़िरी पसाहनि खे इल्तिजाऊं करे रहियो हो त मूंखां पोइ मुंहिंजे बचड़नि जी सार केरु लहंदो। ऐं मूं घणो ई पंहिंजे लुड़कनि खे रोकण जी कोशिशि कई हुई, पर हू हिकु ओछंगार सां गॾु अखियुनि जा बंद टुटी पिया ऐं मूंखे रोअंदो ॾिसी बाबा जागी पियो ऐं मूंखे दिलासा ॾियणु लॻो त पुटु न रो, परेशान न थी। आउं जल्दी ठीकु थी वेंदसि ऐं घर अची वेंदसि। ज़िंदगी में लाहा चाढ़ा त ईंदा आहिनि, उन्हनि खां कॾहिं बि न घबराइजे ऐं सब्र जो दामन कॾहिं बि न छॾिजे। हे बीमारियूं, ॾुख, ख़ुशियूं, ग़मियूं, इहे सभु ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। इन्हनि खे साम्हूं थी हिमत सां ज़िंदगी गुज़ार। जे तूं ई हिमत हाराए वेंदे त पोयां ॿियनि खे केरु संभालींदो। मूंखे खोड़ सारा दिलासा ॾेई मुंहिंजे अखियुनि जा बंदि करे ॻुड़नि जे सैलाब खे उगंदे चयाईं त पुटु को खुटको न कर, आउं जल्द घर अची वेंदुसि। उनखां पोइ गुलाब जे पंखड़ियुनि जियां चपड़नि ते मुर्क विखेरे चयाईं त हाणे तूं ॻोठ हल ऐं उन्हनि खे बि वञी ॿुधाए त बाबा पहिरीं खां बहितर आहे ऐं जल्द इस्पताल मां छुटी मिलंदी। तॾहिं मूं बि बाबा खे आख़िरी भाकर पाए अलविदा करे हज़ारें दुआउनि जा तोहफ़ा अर्पे वापसि ॻोठ अचणु लॻो हुअसि, जिते मुंहिंजी अमड़ ओसीड़े में हुई त शाल आऊं ख़ैर जी ख़बर आणियां ऐं घर पहुचंदे ई अमड़ सां गॾु सभिनी घर भातियुनि खे दिलासो ॾिनमि त बाबा पहिरीं खां बहितर आहे ऐं जल्द घर ईंदो। सभिनी घर भातियुनि जे चहिरे ते सुकून तारी थी वियो ऐं बाबा खे दुआऊं ॾींदे पंहिंजे पंहिंजे बिस्तरे में आरामी थिया। ऐं पोइ 13 ज़ुल्हज जी इहा अभागी राति हुई जॾहिं आउं पंप ते
रात जी ड्यूटी करे गहरी ऐं डिघी निंड में सुतल हुअसि। अचानक मुंहिंजो सौट अची मूंखे इन गहरी निंड मां उथारियो। संदसि चहिरे मां माताम जो अक्स त मूं परखे वरितो हो, पर बेहद नरमी सां चवणु लॻो त उथ घर हलूं। चयोमांसि ख़ैर त आहे। बाबा जी रुख़सती जा ओञाण त मूंखे बि पइजी विया हुआ, पर दिलि मञण लाइ तयारु न हो। सो मुंहिंजे इसरार करण ते संदसि अखियुनि जा बादल वसी पिया ऐं ज़ारो क़तार रोंदे चयईं त अला बख़्श, मामा असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। जॾहिं हीअ लफ़्ज़ मुंहिंजे कननि ते पिया, मुंहिंजो होश मूंखां विञाइजी वियो ऐं पोइ बेहोशी जी हालत में मूंखे घरु आंदो वियो। जॾहिं होश में आयसि त बाबा जे वजूद खे चिंबड़ी ज़ारो क़तार रोअण लॻो हुअसि। बाबा हिकु डिघी निंड में सुतल हो जो असां जूं उभ ॾारींदड़ उछंगारूं बि बाबा खे जगाए न सघियूं। ऐं दर्द भरी आह मज़ा इहो बि चयो हुअमि त बाबा इस्पताल में त रोअण बि कोन ॾिनो हुई ऐं खोड़ सारा दिलासा ॾिना हुई ऐं मुंहिंजे लुड़कनि खे उगी छॾियो हुई, ऐं हाणे असांजा एॾा लुड़क, एॾियूं उछंगारूं ऐं तूं अघोर निंड में सुतल आहीं, को दिलासो बि नथो ॾीं। ऐं पोइ हमेशह लाइ धरतीअ जी गोद में बाबा खे सुम्हारे छॾियो। अॼु बि जॾहिं बाबा जी यादि ईंदी आहे त नेण टिमी पवंदा आहिनि ऐं दिलि ज़ारो क़तार रोअण लॻंदी आहे। मुंहिंजी ज़िंदगी जो इहो अहिड़ो पहलू आहे जेको अॼु ताईं नथो विसरे। बाबा जी हर हिकु यादि ऐं संदसि नसीहत डायरीअ में संभाले रखी आहे, जेका मुंहिंजे लाइ कंहिं खज़ाने खां घटि न आहे। मार पवई मौत जो अणमुदाइतो आहीं, मार पवई मौत जो अणमुदाइतो आहीं, घायई अहिड़ा घोट जंहिंजी मुंद न हुई मरण जी।